मौसमियाती तब्दीलियुनि जा असर हाणे असांजी ज़िंदगीअ ते अणटर थी चुका आहिनि ऐं असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इन्हनि असरनि खे भोॻियूं था। मौसमियाती तब्दीलीअ जो जेको असरु आहे उन जे सभिनीनि खां वॾी निशानी इहा हूंदी आहे त गर्मी पद में या दर्जा हरारत में तेज़ीअ सां वाध ईंदी। ऐं असां ॾिसूं था पिया त जेकबाबाद ऐं नवाबशाह जहिड़ा जेके ज़िला आहिनि उन्हनि में 50 डिग्री सेंटीग्रेड खां बि मथे जेको आहे उहो गर्मी पद वञे थो। हाणे तव्हां ख़ुदि सोचो त 50 डिग्री सेंटीग्रेड जहिड़े गर्मी पद में कहिड़ो मज़दूर, कहिड़ो आम माण्हू ॾींहं जा जेके 3-4 कलाक आहिनि उन्हनि में कमु करे सघंदो। सो उन जे करे माण्हुनि जी सिहत बि मुतासिर थी आहे ऐं माण्हुनि जो रोज़गार बि मुतासिर थियो आहे। असां ॾिसूं था त कराचीअ जहिड़ा इलाइक़ा जेके समुंड सां गॾु आहिनि, जिते न तेज़ गर्मी थींदी हुई न तेज़ सीउ पवंदा हुआ, हाणे उते हीट वेव्स अचनि थियूं ऐं हीट वेव्स एॾियूं शदीद अचनि थियूं जो माण्हू अजल जो शिकार थियो वञनि। इन्हनि सभिनी दर्जा हरारत जे करे जेको आहे उहे असांजूं ॿनियूं ॿार फ़सुल उहे शदीद मुतासिर थिया आहिनि। असांजो ज़मीदार, असांजो हारी उहो शदीद मुतासिर थियो आहे। इन करे जो फ़सलुनि जा पैटर्न ऐं उहो क्रॉप कैलेंडर जेको आहे उहो तब्दील थी चुको आहे। ऐं हाणे न उन क्वालिटीअ जो फ़सुलु लहे थो न उन मिक़दार में फ़सुलु लहे थो, जंहिंजे करे अॻियां हली उहे ग़िज़ाई किल्लत जो शिकार थींदासीं ऐं खाद खुराक जी वॾी खोट पैदा थी सघे थी। त इन्हनि सभिनीनि शयुनि ते संजीदगीअ सां कमु करण जी ज़रूरत आहे। असांजे मुल्क जी जेका एयर क्वालिटी आहे उहा सफ़ा ख़राब थी चुकी आहे। स्मोग एॾो वधी वियो आहे जो माण्हू सफ़र नथो करे सघे। फ़ज़ाई जेके आलूदगी आहे उन जे करे रोड रस्ता कलाकनि जा कलाक बंदि था थी वञनि। अगरि गाॾियूं उन में निकिरनि बि थियूं त उन्हनि जा एक्सीडेंट्स था थियनि ऐं जेके परवाज़ूं आहिनि उहे मनसूख़ पियूं थियूं थियनि। ऐं उन जे करे उन जा सिहत ते तमामु मज़र असरात आहिनि। जेके माण्हुनि जा लंग्स आहिनि, फिफड़ आहिनि, उहे इन क़िस्म जी हवा में साह खणण सां जल्दी ख़तमु थी वेंदा। हिकिड़ी हींअर ताज़ो जेको आहे उहा रिसर्च स्टडी आई हुई जंहिंमें ॿुधायो वियो हो त लाहौर में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहो फ़ज़ाई आलूदगीअ जे करे उन्हनि जी ज़िंदगी जेको आहे एवरेजली उहा 5 साल घटिजी वेंदी। सो इहे शदीद असर आहिनि। ऐं असां जेको आहे उहो 2022 जी ॿोड जेका मौसमियाती तब्दीलियुनि जे करे हुई, दरियाही ॿोड कोन हुई, इन करे जो दरिया हुन टाइम ते सुको पियो हो। सो 2022 जी जेका ॿोड आई उन में 33 मिलियन माण्हू ऐं $30 बिलियन जेको आहे उन जो नुक़सानु थियो, जंहिंमां अञा ताईं सिंध ॿाहिरि न निकिरी सघी आहे। ऐं हिन साल वरी असां पाकिस्तान जे नॉर्दरन एरियाज़ में ॾिठोसीं त अहिड़ो ई साॻियो जेको आहे उते नुक़सानु थियो आहे। सो हर ॿिए साल 3 साल मुल्क खे जेको आहे उहे शदीद इक़्तिसादी ऐं समाजी जेको आहे उहे एॾा वॾा नुक़सान बर्दाश्त करणा था पवनि। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत संजीदगीअ सां तमामु अहम क़िस्म जी रिथाबंदी करे इन ॻाल्हि ते। ऐं जेके हुकूमत जा अहम इदारा आहिनि, PDMA, NDMA ऐं एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसीज़, उहे ईमानदारीअ सां ऐं फ़ाल तरीक़े सां इन सॼी शइ ते कमु कनि। गैर अहम शयुनि जे बजाए हिन मिटिगेशन ऐं एडप्टेशन ते ऐं मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जे मसइलनि खे ते असांखे पंहिंजी बजट लॻाइणी पवंदी। इन सां गॾोगॾु इन शइ जी बि शदीद ज़रूरत आहे त असांजी हुकूमत जेको आहे उहो जेके महांगा ऐं ग्रीन हाउस गैसुनि जो जेके वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जेके कार्बन डाइऑक्साइड ऐं मीथेन गैसूं ख़ारिज था कनि, जहिड़ो कोयले जा प्रोजेक्ट या LNG जा प्रोजेक्ट, उन्हनि जे बजाए जेको आहे उहे सस्ता ऐं साफ़ सुथरी तवानाईअ वारा जेके प्रोजेक्ट आहिनि, जहिड़ो पन बिजलीअ जा प्रोजेक्ट या जेको आहे शमसी तवानाई जा प्रोजेक्ट, उन्हनि खे हथी ॾे ऐं उन्हनि खे अॻियां वधाए त जीअं जेको आहे उहो फ़ज़ाई आलूदगीअ मां ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि मां जान छॾाए सघिजे। आख़िर में इहा ॻाल्हि कंदसि त ताज़ो हींअर
जेको आहे उहो COP30 थी चुकी आहे ब्राज़ील में। ऐं उतां अचां पई जिते जेको आहे दुनिया जा सभई मुल्क ऐं उन्हनि जा अॻुवाण मौजूदु आहिनि जेके दुनिया में मुतासिर थींदड़ मौसमियाती तब्दीलियुनि मां मुतासिर थींदड़ जेके मुल्क आहिनि उन्हनि ते गॾिजी वेही रिथाबंदी कनि था, ॻाल्हि ॿोल कनि था। सो उते जेको आहे पाकिस्तान जो केस पेश करण जे लाइ पाकिस्तान खे पंहिंजी क्लाइमेट डिप्लोमेसीअ खे स्ट्रेंथन करणो पवंदो, बहितर करणो पवंदो। COP27 में पाकिस्तान तमामु बहितर किरदारु अदा कयो ऐं लॉस एंड डैमेज जो जेको फंड आहे उहो क़ाइमु थियो। पर उन फंड खे जेको आहे उहो फंक्शनल करण जे लाइ पाकिस्तान खे जेको आहे उहो क्लाइमेट डिप्लोमेसीअ में पंहिंजी महारत खे वधाइणो पवंदो ऐं अॻियां अची जेको आहे उहो क्लाइमेट लीडर जे तौर ते पंहिंजो पाण खे मञराए ऐं उहे फंड जेको आहे उहे पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे लाइ ऐं मुल्क जे माण्हुनि जे ऐं आवाम जी भलाईअ जे लाइ उहे आणणा पवंदा। महिरबानी।